चकमावा खे ख़बर ॾियूं ॻोठ मज़ारचो मां चौकीदार इनायत सुमरो हथियारबंद नथां अगवा थी वियो आहे। अहिड़े वाक़े जी NC बि दाख़िल कई वई आहे। अहम ख़बर आहे चकमावा खे ॾियूं पिया मोहम्मदाबाद थाणे जे अदर ॻोठ मज़ारचो मां चौकीदार इनायत सुमरो हथियारबंद नथां अगवा थी वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया चकमा मोहम्मदाबाद थाणे जे अदर ॻोठ मज़ारचो मां चौकीदार इनायत सुमरो हथियारबंद नथां अगवा थी वियो आहे। वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। चकवे जो मोहम्मदाबाद थाणे जे अदर ॻोठ मज़ारचो मां चौकीदार इनायत सुमरो अगवा थी वियो आहे। वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। चकवे जो मोहम्मदाबाद थाणे जे अदर ॻोठ मज़ारचो मां चौकीदार इनायत सुमरो हथियारबंद नथां अगवा थी वियो आहे। वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। राब्तो कयो आहे चक में आसिफ़ सुमरो सां। आसिफ़, आगाह कजो वाक़े बाबति। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक भरिसां मोहम्मदाबाद थाणे जे अदर ॻोठ मज़ारचो में मोबलिंग कंपनीअ जे टावर ते सुतल चौकीदार इनायतुल्लाह पुट शहज़ाद सुमरो खे नामालूम हथियारबंद अगवा करे खणी विया आहिनि। जॾहिं त वारसनि पारां पेरा खया विया आहिनि जेके शाबेल जे कचे तरफ़ गुम थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस हिन वक़्तु वाक़े वारे हंध ते पहुची चुकी आहे ऐं हुननि पंहिंजी जांच बि शुरू करे छॾी आहे। ठीकु आहे आसिफ़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करण लाइ।